नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त कुछ ॾींहं अॻु अथुंगो शहर में हेस्को मुलाज़िम अली क़ाइम खानी जे नौजवान पुट शहरयार क़ाइम खानी के सरेआम गोलियूं हणी क़त्ल कंदड़ जवाबदार उसामा क़ाइम खानी के खिपरो पुलिस केस दाख़िल हुजण बावजूद गिरफ़्तार नाहे करे सघी। शहीद शहरयार क़ाइम खानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ अॼु सवें माण्हुनि हथनि में बैनर खणी शहीद शहरयार क़ाइम खानी जे वालिद हेस्को मुलाज़िम अली क़ाइम खानी, फंक्शनल लीग अॻवान मोहम्मद यूसुफ क़ाइम खानी, साबिक़ा काउंसलर वली क़ाइम खानी जी अॻवानी में मेन चौक ते एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते खिपरो पुलिस सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद मेन चौक खिपरो खां एहतजाजी रैली कढी खिपरो वाह मोरी ते खिपरो ऐं मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे धरणो हणी वेही रहिया। 6 कलाकनि ताईं हलंदड़ रोड बंद हुजण सबब सवन जी तादाद में ट्रैफिक बीह रही। डीएसपी खिपरो पीर अला रखियो ॿीहर धरणे वारे हंधि पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं। 2 ॾींहंनि में जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई, एहतजाज ख़त्म करायो। इन मौक़े ते मक़तूल जे पीउ अली क़ाइम खानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त साबिक़ा SHO जी कोताही सबब मुंहिंजो पुटु क़त्ल थियो। हाणे बि पुलिस बार बार मोहलत वठे पई। रूपोश जवाबदार वरी बि जानी नुक़सान पहुचाए सघे थो। हिन 2 ॾींहंनि में जवाबदार गिरफ़्तार न थियण ते ॿीहर सख़्त एहतजाज जो सॾु ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।